بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا وحبيبنا محمد وآله هي जो برنامج التأملات القرآنية अल्लाह ताला जी किताब में असीं ॾिसूं था कुझु नज़र कयूं था ऐं पढ़ूं था ऐं सम्झूं ऐं पंहिंजो ईमान ताज़ो कयूं छो जो अल्लाह ताला असांखे किताब में चए थो क़ुर में त किताबुन अनज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयातिहि वमा वलियतज़क्कर उलुल अलबाब। अल्लाह ताला चए थो मां ही किताब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी ते नाज़िल कयो आहे, बरकत वारो किताब आहे। बरकत वारो किताब आहे लियदब्बरू आयातिहि, त हिन खे पढ़ो ऐं सम्झो ऐं हिन मां तदब्बुर कयो। सो ही असांजो बरनामो जेको आहे मुख़्तसर सफ़ा मुख़्तसर तकिड़ो मुख़्तसर आहे। अल्लाह ताला असांखे तव्हांखे सम्झ जे ऐं तौफ़ीक़ जे। हीअ हिसो आहे 132 133 कल्ह हुआसीं 32 अॼु 133 ऐं अॼु जेके असां वटि आयत आहे जेकी क़ुर में अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे सम्झ जी, इहा आहे सूरत अल इसरा जी आहे शुरुआत 44 आयत। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम तुसब्बिहु लहु अस्समावातु अस्सब्अ वल अर्द वमन फ़ीहिन वइन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिहि वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम इन्नहु कान हलीमन गफ़ूरा। अल्लाह ताला जो आयतूं अज़ीम आहे, आयत अज़ीम आहे जो क़ुरान जेके इंसान जिन का आयत पढ़े थो त हुनजी दिलि हिलजी थी वञे, छो जो ही एॾी अज़ीम आयतूं आहिनि। अल्लाह ताला हिन आयत में चए थो तुसब्बिहु लहु समावात, पहिरां ई तर्जुमो कयूं त अल्लाह साईं चए थो तस्बीह हर शइ जेकी आहे तुसब्बिहु लहु समावात, ही आसमान बि तस्बीह था पढ़नि। तुसब्बिहु लहु समावात सबअ, 7 आसमान जेके आहिनि तस्बीह था पढ़नि। सबअ वल अर्दैन والأرض سبع تسبح له السماوات السبع والأرض، هي زمين ऐं 7 आसमान वमन फ़ीहिन ऐं जेके उन्हनि में शयूं आहिनि इहे सभु अल्लाह जी तस्बीह था पढ़नि। वइन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिहि, ऐं उन खां पोइ चए थो वइन मिन शैइन इल्ला, हर शइ जेकी उन्हनि में आहे इल्ला युसब्बिहु बिहम्दिहि, इन्हनि जी में जेके बि शयूं अची वियूं त उन में जेके शयूं अल्लाह ताला जे चए थो जेके शयूं यानी इहे इन में जबल अची था वञनि, समुंड अची था वञनि, दरिया अची था वञनि, वण अची था वञनि, काठियूं अची थियूं वञनि, पन जेको वण जो आहे उहो बि तस्बीह थो पढ़े। उहे उन जानवर जेके उन्हनि में पाणी में अंदरि रहनि था, जीत ॼणा जेके रहनि था, सभई इहे अल्लाह जी तस्बीह था पढ़नि। पोइ अॻियां चए थो वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, तव्हांखे सम्झ कान्हे इन्हनि जी तस्बीह, न ॿुधो था न सम्झो था। इन्नहु कान हलीमन गफ़ूरा, अल्लाह ताला अज़ीम आहे, गफ़ूर आहे। ऐं ॾिसो केॾी हर शइ उन जी इबादत थी करे, पर इंसान जेको गाफ़िल आहे, सुतो पियो आहे, या मसरूफ़ आहे, या ॻाल्हि ॿोल में लॻो पियो आहे। हिकिड़े शाइर चयो फ़फ़ी कुल्लि शैइन लहू आयतुन तदुल्लु अला अन्नहु वाहिदु, हर शइ कौन में चए थी त तव्हांजो अल्लाह हिकु आहे। त इहो ॾिसो न केॾी अल्लाह जी अज़मत आहे। त इन में काफ़ी असांखे जेके इबरत थी अचे त हर शइ अल्लाह जी तस्बीह थी पढ़े, पर असां इंसान जेके आहिनि न त इहो असां इंसान गाफ़िल हूं। हदीस में अचे थो उरवा बिन उरैम हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतुल इसरा इलल मस्जिदिल अक़सा, इसरा मेराज जे नबी करीम के जिब्रील खणी वियो मके खां बैतुल मक़दिस ते, उते जिन महिल निमाज़ पढ़ई सभिनि नबियुनि जे पोयां, त जिन महिल नबी करीम खे जिब्रील आसमान खां ॿाहिरि खणी वियो त नबी करीम चए थो मूं ॿुधो आसमाननि जी तस्बीह, एॾी आवाज़ वॾो हुजे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो समिअतु तस्बीह फ़िस समावात अल उला मअ तस्बीह कसीर सब्बहत समावात अल उला, ही आसमाननि जी तस्बीह नबी करीम असांजी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधी। एतिरो जो नबी करीम चए थो मिन ज़ील महाबा, सुब्हानहु तआला, अल्लाह जे महाबत मां ही आसमान सभु तस्बीह था पढ़नि।
وإن من شيء إلا يسبح بحمده अल्लाह जी मखलूक़ात सॼी जेकी आहे तस्बीह थी पढ़े पर इंसान जेके गाफ़िल आहिनि इंसान अल्लाह खां परे आहिनि ॾिसो न इन शइ जो असांखे इबरत करिणी सभु जानवर जेके आहिनि ऐं जमादात जेके पत्थर आहिनि जबलनि जा ऐं वण जेके आहिनि ऐं जेके बि शइ जेके आहिनि इहे सभु अब्दुल्लाह बिन मसऊद जी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधो खाईंदो हो पंहिंजे हथ में हूंदो हुउसि त उन जो असीं तस्बीह ॿुधंदा हुआसीं खाधे जी बि हदीस अबू ज़र बि चवंदो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पथरियूं खणंदो हथ में त उन पथरियुनि जूं तस्बीह ॿुधंदो हो ऐं अबू बकर उमर उहे बि पथरियूं हथ में खणंदा हुआ नबी करीम जे अॻियां त उन पथरियुनि जूं तस्बीह पढ़णु ॿुधंदा हुआ माण्हू ऐं ॾिसंदा हुआ जीअं न माखीअ जी आवाज़ु थींदो आहे ऐं हज़रत उस्मान बि पथरियूं खयूं हथ में त उहे बि मुस्नद में आहे त इहे बि तस्बीह पढ़ंदियूं हुयूं ॾिसो न इहे पथरियूं जेके नबी करीम जे टेम में हथ में हुयूं त सहाबी नबी करीम खयूं त पढ़नि पियूं वरी सहाबियुनि खयूं त बि पढ़नि पियूं त ॾिसो न असांखे केॾी न इबरत वठे थी त इंसानु केॾो न गाफ़िल आहे इंसानु ॾिसो न केतिरो अलाह खां परे आहे हर शइ अलाह जी तस्बीह पढ़े थी पर इंसानु न इंसानु जेको आहे इहो ॾाढो दिलि जो पको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो दफ़ो माण्हुनि खे ॾिठो सहाबियुनि खे घोड़नि ते चढ़नि पिया ऐं बीहनि पिया मदीने में त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो इरकबूहा सालिमा वदऊहा सालिमा वला तत्तखिदूहा करासी लिअहादीथिकुम फी الطرقات والأسواق रब मरकूब खैर मिन राकिब वअक्सर ذिक्र लिल्लाह इहे सुनन निसाई में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबे खे ॾिठो घोड़नि ते अचनि था वञनि था ॾाचिनि ते बीठा आहिनि वरी कचर बि था कनि त नबी करीम खे झलियो चई इरकबूहा सालिमा हिते मथां को जानवर बीमार हुजे या पंडो हुजे न जे सलीम हुजे सफ़ा सिधो हुजे उन ते चढ़ो ऐं अचो वञो भली पर तव्हां बीही कचरी वेही न कयो तव्हां उनजे मथां वेही कचरी न कयो उनजे मथां बीही कचरी न कयो छो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो रब मरकूब खैर मिन राकिब के जेको उनजे मथां वेठो अथसि उहो हेठां जेको जानवर उनजे लाइ उन खां बहितर आहे छो जो हीउ अलाह जो ज़िक्र बि था कनि हीउ जानवर जेके आहिनि अलाह जो ज़िक्र बि था कनि ऐं जेको तव्हां वेही दुनिया जूं ॻाल्हियूं था कनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबियुनि खे चयो नहन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अन क़त्ल अद्दिफ़्दा जेको ॾेॾर जंहिंखे चवंदा आहिनि नबी करीम चयो इनखे बि न मारियो फ़इन नक़ीक़हा तस्बीह जेको सॼी राति ई अलाह जी तस्बीह थी पढ़े त इहा इन जी संभाल कयो तव्हां इनखे न मारियो छो जो इहे तस्बीह थी पढ़े त इहो जेको न इहो हिकिड़ो इंसानु ख़्यालु रखे त जानवर जेके आहिनि त इहा जेके आहिनि अलाह जो ज़िक्र था कनि इहो सहाबी हिकिड़ो अमर चए थो उनजे अब्दुल्लाह बिन अमर चए थो इन रजुल क़ाल ला इलाहा इल्लल्लाह जेको बि इंसानु कलमो पढ़ंदो त फ़इन्नहा कलिमतुल इख़लास ला यक़बलु अल्लाहु मिन अहदिन कहिड़े इंसान खे अल्लाह ताला अमल इन खां सवाइ क़बूल न कंदो ऐं जे शुक्र कई त अल्लाह इन शइ ते अञा उनखे जज़ा ॾींदो उनखे मोट ॾींदो तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे सदाईं सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर अस्तग़फिरुल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद इहो पढ़े ऐं सहाबी हिकिड़ो चए पियो त मन क़ाल ला हौला वला क़ुव्वत इल्ला बिल्लाह त अल्लाह साईं चवंदो अस्लम अब्दी मुंहिंजो बानो मुंहिंजे लाइ इस्तिस्लाम कई त तंहिंजे करे त इहो जेके ज़िक्र आहिनि ॾाढा फ़ाइदे वारा आहिनि इंसानु कोशिशि करे इन्हनि खां परे न थिए असांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबियुनि खे चए थो त मां तव्हांखे न ॿुधायां त नूह अलैहिस्सलाम छा पंहिंजे औलाद खे मौत खां अॻु में चयो सभिनि खे गॾु कयईं पोइ उन्हनि खे चयईं त ॿुधो त हिन दुनिया में शिरक खां बचिजो शिरक वॾो ॾोह आहे शिरक जेको आहे ॾाढो मुसीबत आहे ऐं उन्हनि खे चयईं त सदाईं तव्हांजे ज़बान ते हिकिड़ो लफ़्ज़ न विसारिजो ला इलाहा इल्लल्लाह इहो सदाईं ज़बान ते हुजे साहब उन्हनि जो औलाद चयो बाबा इहे लफ़्ज़ सभु को चए थो चयईं त ॾिसो न सॼो आसमान ऐं दुनिया जे न जीअं चूड़ी वांगुरु हूंदी त उहा जेके चूड़ीअ खे धार कटणु उनखे ला इलाहा इल्लल्लाह काफ़ी आहे त इहो जेको ला इलाहा इल्लल्लाह एॾो लक़समतहुमा ला इलाहा इल्लल्लाह ऐं जेॾीमहिल बि वेहो त सुभान अल्लाह बिहम्दिह इहो बि सदाईं ज़बान ते तव्हांखे हुजे इहो रिवायत इमाम अहमद जी आहे त
त ते ॾिसो न नबी जेके आहे पंहिंजे औलाद खे छा सेखारींदा आहिनि। हाणे अॼोकल्ह असां पंहिंजे औलाद खे छा था सेखारियूं त असांखे इन शइ जी तदब्बुर करणी खपे। अलाह जे कलाम में अलाह ताला चए थो तुसब्बिहु लहु समावात व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही। हर शइ जेकी आहे उहा तस्बीह थी पढ़े, पर इंसान जेको आहे अलाह खां ॾाढो परे आहे। इंसान जेको आहे व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही। ख़्याल कर जंहिं तूं कालीन जे मथां वेठो हुजी उहा तस्बीह पढ़े ऐं तूं न पढ़ी। ख़्याल कर जेको तूं खाधो खाईं थो उहो तस्बीह पढ़े ऐं तूं तस्बीह न पढ़ी। ख़्याल कर ही जेके उलमा त एतिरे चवंदा दरवाज़े जो खड़को जेको थिए थो उहो अलाह जी इहो तस्बीह थो करे। पाणी जेको मथां किरे थो अबशारनि मां या किथां बि या नलकनि मां, इहो अलाह जी तस्बीह थो पढ़े। एतिरे क़दुरु जो रिवायत में सुफ़ियान जो मंसूर चए थो त कान ताम यशहदु बिहादा क़ौली आया व इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही। जेॾी महिल असीं खाधो खाऊं था उहो बि अलाह जी तस्बीह थो पढ़े, त असांखे शर्म न हुअणु खपे त अलाह जी तस्बीह असीं बि पढ़ूं, बिस्मिल्लाह करे खाऊं। वण जेके आहिनि उहो चए थो त युसब्बिहु शजरु हत शई, चए थो सुकी काठी बि तस्बीह थी पढ़े जंहिंमें साह बि ख़तमु थी वियो हुजे। असीं कटे हुन मां कुर्सी ठाहियूं था या बैठक ठाहियूं था त उहा बि तस्बीह थी पढ़े। पर इंसान ॾिसो केॾो अलाह खां परे आहे। इंसान जेको आहे दिलि जो पको आहे। अलाह साईं जिथे किथे क़ुर में असांखे चए थो त तस्बीह कयो, त तव्हां ज़िक्र कयो, अलाह मुंहिंजो ज़िक्र कयो, वज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। जिथे किथे अलाह ताला चए थो मुंहिंजो ज़िक्र तमामु घणो कयो। पर ॾिसो इंसान इन शइ खां ॾाढो परे आहे। शैतान गाफ़िल करे थो छॾेसि, इंसान खे हटाए थो छॾे अलाह जे ज़िक्र खां, ऐं पोइ इंसान परेशान थो थिए, पाण परेशान थो थिए। दिलि में तंगी, रोज़ी में तंगी, साह में तंगी, घर में तंगी, ॿारनि जे विच में तंगी। छो असीं अलाह जे ज़िक्र खां परे थी वियासीं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त असीं मोटो अलाह ॾे मोटो। ही जेको आहे क़ुर असांखे अलाह जे ॾे मोटाए थो। अलाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। ते असांखे किसो यादि थो अचे अबू बकर सिद्दीक़ जो। पंहिंजे ख़िलाफ़त में फ़ौज खे तयारु कई जिहाद फ़ी सबीलिल्लाह ते वञनि पिया, त वॾा वॾा सहाबी उन लश्कर में हा, पर उन्हनि जो अमीर केरु हो? सग़ीर उसामा बिन ज़ैद नौजवान हो। उन खे फ़ौज जे मथां करे रखी ऐं अबू बकर सिद्दीक़ ख़लीफ़ हो, नबी करीम जो सहाबी, पाण पेर उघाड़ा ऐं सभिनि फ़ौजनि खे उन टोले खे ॾिसे पियो, हिकिड़े हिकिड़े जे घोड़े खे तरार खे ऐं उन्हनि खे ठाहे पियो। त जेॾी महिल अची पोयां अचे पछाड़ी अॻियां अचे थियो, उसामा बिन ज़ैद चयुसि या ख़लीफ़त रसूलिल्लाह तो अमीरुल मोमिनीन। चईंसि या अमीरुल मोमिनीन, जा मां घोड़े ते लही बीहां, जा तूं घोड़े ते चढ़, तूं पेर उघाड़े असांजे फ़ौज खे असांजे टोले खे ॾिसी थो, मूंखे इहो शर्म थो थिए इन शइ ते। त चईंसि अमीरुल मोमिनीन, जा तूं घोड़े ते चढ़ी ॾिस मां बीहां थो वेठि। चईंसि न फसाह सिद्दीक़ फ़ी अदब। अबू बकर सिद्दीक़ ॾिसो पंहिंजे अदब में चई न, मां न लहंदुसि, तूं न लह, मां न चढ़ंदुसि। फ़क़ाल सिद्दीक़ वल्लाहि ला तंज़िल व वल्लाहि ला अरकब। मूंखे अलाह जो कसम तोखे न लहणो, न मां ई चढ़ंदुसि। वमा अलैया अन अग़बरत क़दमी फ़ी सबीलिल्लाहि साअह। अलाह जे ख़ातिर मुंहिंजे पेरनि में मिटी जे हिकिड़े कलाक जे लाइ लॻी, त इन में कहिड़ो असांखे कुझु यानी शान घटि थींदो। तव्हां जिहाद ते था वञो, मां हिते मदीने में वेठो आहियां, तव्हां भली वञो ऐं तव्हां घोड़नि ते हुजो, मां खणी पंधु हुजां। त ॾिसो न उन्हनि जो शान, ख़लीफ़ो हो सॼी दुनिया जो उन टाइम जो, पर चई त घोड़े तां सहाबिन खे चई त तव्हां न लहो, छाजे लाइ? हू जिहाद मुजाहिद आहिनि ऐं ही नबी जो ख़लीफ़ो आहे। पर ॾिसो न सहाबिन जो शान, तवादु हुननि जो केॾो हो। अॼोकल्ह असांजो को अमीर आहे या ख़तीब आहे त उहो चवंदो त मूंखे अॻ में मथे विहारनि, पोइ वेठा भली माण्हू हेठि थी बीहनि। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, क़ुर जी सम्झ जे ऐं क़ुर जे मनहज ते हलाए, ऐं हिन दुनिया मां आख़िरी साह जेको खणूं उन जे नबी करीम जी सुन्नत ते हलूं। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.